कुरैश सां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सननि पोइलगनि जूं केतिरियूं ई वेढ़ूं थियूं, जिन जा केतिरा ई सबब आहिनि। बदर वारी वेढ़ उन ई सभिनी मां पहिरीं ऐं तमामु अहम वेढ़ हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीने में वधंदड़ मक़बूलियत खे ॾिसी मके वारनि जी दिलि में बदिले जी बाहि भड़की उथी। अहिड़ी तरह उन्हनि उते मुनाफ़िक़नि जे सरदार अब्दुल्ला बिन उबे खे लिखियो त तूं मुस्लमाननि खे क़त्ल कर या खेनि मदीने मां कढ, न त असीं तो ते हमिलो करे तोखे फना करे छॾींदासीं। पर हू उन ई हुकुम खे पूरो करे न सघियो, छो त मुस्लमान अॻे ई मोहतात हुआ ऐं जॾहिं मके जे हिकु रईस कर्ज़ बिन जाबर मदीने में हिकु हंधि हमिलो करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चोपायो माल फुरे वरितो त मुस्लमान वधीक सुजाग थिया ऐं हिननि हिफ़ाज़ती उपाउ वठणु शुरू कया। दोस्तो, कुरैश जा काफ़िला हर साल ऊन्हारे में शाम मुल्क ॾांहुं वापारी सामान खणी वेंदा हुआ ऐं मके जे हर माण्हू जी ख़ुशहाली उन ई वापारी काफ़िले जी कामयाबी ते हुई, छो त हर तबिके जा माण्हू पंहिंजे विकिरे जो सामान काफ़िले जे हवाले कंदा हुआ, जंहिंखे हू सुठे अघ ते विकिणे उतां ॿियो सामान ख़रीद करे ईंदा हुआ ऐं अहिड़ी तरह ॿिटे वापार सां खेनि ॿीणो फ़ाइदो थींदो हो। दोस्तो, हिजरत खां पोइ कुझु मुस्लमान जिन जा माइट मके में हुआ से हज ते वेंदा हुआ, रुगो उन ई करे जो हज जे ॾींहंनि में रवायत मुताबिक़ झेड़ो झटो हराम हो। हिक भेरे ओस कबीले जो सरदार हज़रत साद बिन माज़ अंसारी रज़ियल्लाहु अन्हु हज लाइ मके वियो ऐं पंहिंजे दोस्त उमैया बिन खल्फ सां गॾिजी काबे जी तवाफ़ लाइ वञी रहियो हो त अबू जहल खेसि ॾिसी वरितो ऐं चयाईं त जेकॾहिं हिन वक़्तु तूं उमैया सां गॾु न हुजी हां त कॾहिं बि वापसि न वञी हां। हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु चयुसि त जेकॾहिं तूं असांखे हज खां रोकियो त असीं तव्हांजो मदीने वारो रस्तो रोके छॾींदासीं, यानी उनजो मतिलबु शाम जे वापार वारो रस्तो हो। उनखां सवाइ मके जे कुरैशनि केतिरनि ई कबीलनि खे मुस्लमाननि सां उथण वेहण खां ज़ोरीअ झले छॾियो हो। सन 2 हिजरी में यमन जो सफ़ीर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं अर्ज़ कयाईं त मके जा मिज़री क़बाइली ऐं संदन साथारी खेनि मदीने अचण खां झलनि था। हाणे इहा हालत आहे जो जहिड़ी तरह यमन खां मदीने ॾांहुं ईंदे मको वाट ते हो, अहिड़ी तरह मके खां शाम वेंदे मदीनो वाट ते हो। जेकॾहिं मके वारा यमन जे माण्हुनि खे मदीने वञणु न ॾियनि त कुदरती तौर ते मदीने वारनि जी दिलि में बि अहिड़ी झल पल जो ख़्यालु पैदा थींदो। दोस्तो, मके जे कुरैशनि जूं जंगी तयारियूं बि लिकियल न हुयूं। इन्हनि मुनाफ़िक़नि ज़रिए जेका धमकी ॾिनी हुई तंहिंजी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर हुई। उन करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल्ला बिन उबे खे सम्झायऊं त छा तूं पंहिंजे पुटनि ऐं भाइरनि सां विढ़ंदे। उन ई करे हू माठ में रहियो, पर मके वारनि जी इस्लाम दुश्मनी ऐं मदीने ते हमले जी ख़बरुनि जे करे मुस्लमान बेचैन हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि हालतुनि जे करे कॾहिं कॾहिं रातियूं जागी गुज़ारींदा हुआ, हथियारबंद पहिरे जो इंतज़ाम कंदा हुआ ऐं नंढा नंढा टोला ठाहे मदीने खां ॿाहिरि मोकिलींदा हुआ त जीअं मके वारनि जे काफ़िले जी ख़बर हासिलु कनि। 2-3 भेरा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि नंढा नंढा टोला वठी विया ऐं उन ई मौक़े मां फ़ाइदो वठंदे पाण भर पासे जे क़बाइलनि सां मुआहिदा करे उन्हनि खे पाण सां शामिल करे वरितऊं। 623 ईस्वी में नखला जो वाक़ियो पेश आयो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल्ला बिन जहश खे 12 माण्हुनि सां गॾु नखला ॾांहुं दुश्मन जी चुरपुर जी ख़बर वठण लाइ मोकिलियो। खेसि वञण महिल हिकु बंदि थियल ख़त ॾिनऊं ऐं फरमायूं त हीउ ख़त 2 ॾींहंनि खां पोइ खोलिजांइ। नखला जो मुफ़ासिलो बि एतिरे ई वक़्त जो हो। अब्दुल्ला ख़त खोलियो त उन में लिखियलु हो त नखला वारे हंध ते तरसो ऐं कुरैश जी हालतुनि जी ख़बर लहो ऐं इतलाह ॾियो। इत्फ़ाक़ सां उते खेनि कुरैश जा कुझु माण्हू वापारी सामान खणी वेंदे अची मिलिया। अब्दुल्ला तीर हयो, जंहिं करे हिकु शख़्स उमरू बिन हज़रमी मरी वियो ऐं 2 झलिजी पिया। कुझु गनीमत जो माल बि हथ अची वियो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं इहा ख़बर पई त घणो नाराज़ थिया, छो त पाण वेहण जी इजाज़त न ॾिनी हुआऊं। ओॾां फ़ौती हज़रमी कुरैश जे सरदारनि मां हो ऐं उन जे क़त्ल जे करे
कुरैशन खे कावड़ आई ऐं हुननि बदिलो वठण जो पको इरादो कयो। मशहूर मौरिख अलामा तिबरी लिखे थो त जंहिं ॻाल्हि बदर जे वाक़े खे हथी ॾिनी उन जो कारण इहो ई क़तल हो। उन करे जो क़तल जो बदिलो वठणु अरबनि जी रवायत हुई। उन्हनि ॾींहंनि में कुरैश जो हिकु काफ़िलो अबू सुफ़ियान जी सरदारीअ में शाम खां वापारी सामान सां वापसि अची रहियो हो। कंहिं हासिद इहो अफ़वाह पखेड़ियो त मुस्लमान उन ई काफ़िले खे फुरण जी तयारी करे रहिया आहिनि। उन तां मके वारनि में वधीक बेचैनी पखड़ी ऐं हू मदीने ते हमिलो करण लाइ निकिरी पिया। होॾां अबू सुफ़ियान सामूंडी किनारे वारे रस्ते खां सही सलामत काफ़िले समेत अची पहुतो। फ़ौज रवानी थी चुकी हुई। अबू सुफ़ियान पुठियां कासिद मोकिलियो त असीं सलामती सां पहुची विया आहियूं, अवी वापसि मोटी अचो। उन ते कुझु सरदारनि मके ॾांहुं वापसि मोटण जी सलाह ॾिनी, पर अबू जहल न मञियो ऐं विढ़ण ते संदरो ॿधी बीठो रहियो। नेठि बनी ज़ोहरा ऐं अधी कबीलनि जा माण्हू बेज़ार थी मोटी विया ऐं अबू जहल बाक़ी फ़ौज सां बदर वारे हंध ॾांहुं वधियो। जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे इहा ख़बर पहुती त पाण 313 जानसरनि खे साण करे मदीने मां निकिता। बदर मदीने खां 80 मीलनि जे मुफ़ासिले ते हिकु ॻोठु आहे जिते अरब वारनि जो सालाना मेलो थींदो हो। कुरैश उते पहिरीं पहुता ऐं हुननि उन्हनि जायुनि ते कब्ज़ो करे वरितो जेके जंगी लिहाज़ खां घणी अहम हुयूं। मुस्लमाननि बि हिकु चश्मे ते कब्ज़ो करे मुनासिब जाइ कब्ज़े में कई। मींहुं पवण करे मिटी ॼमी वई ऐं कुझु पाणी बि गॾु थी वियो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ौज खे तरतीब ॾेई दुआ घुरी त या अल्लाह तूं मूंसां जेको वाइदो कयो आहे उन्हनि खे अॼु पूरो कर। जेकॾहिं अॼु तुंहिंजा ही कुझु बाना ख़तम थी विया त पोइ क़यामत ताईं को बि तुंहिंजो नालो वठण वारो न बचंदो। काफ़िरनि जो तादाद मुस्लमाननि खां टीणो ऐं वधीक हो। वॾी वेड़ थी। उन ई वेड़ में भाउ जे ख़िलाफ़ ऐं पीउ पुट जे ख़िलाफ़ विड़ी रहिया हुआ। अल्लाह ताला मुस्लमाननि खे फ़तह ॾिनी ऐं काफ़िरनि खे हार नसीब थी। उन ई वेड़ में काफ़िरनि जा 70 माण्हू हुआ जिन में अबू जहल ऐं उत्बा जहिड़ा सरदार बि शामिल हुआ। जॾहिं त उन्हनि जी भेट में इस्लामी फ़ौज जा 14 मुजाहिद शहीद थिया।